भलीकार। अॼु असां सां महिमान मौजूदु आहिनि अमेरिका मां आयल असांजो दोस्त डॉक्टर मोहम्मद मिठल वकासी साहब। उन सां असांजी उनजे ज़ाती हवालनि से ऐं मेड़ जी मेहंदी खां वठी सेंट लुइस जे मैदाननि ताईं पाण ॻाल्हि कई। ऐं वरी हाणे असीं अमेरिका में डॉक्टर मोहम्मद मिठल वकासी जूं जेके बि सरगर्मी रहियूं आहिनि, जेका बि तालीम रही आहे, जेको बि ज़िंदगी रही आहे, जंहिं नमूने सां उहे अॻिते वधिया आहिनि, उन ते थोरो साईं सां हलवाल कंदासीं। हाणे मां सेंट लुइस में बि आयो, अमेरिका जे मुख़्तलिफ़ मिडवेस्ट आहे ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलण बि शुरू कयो आहे। तव्हां अवां जो पॉलिटिकल बैकग्राउंड बि कोन्हे, जीअं सवेल तव्हां चयो। साना जेका आहे उन्हनि ठाहींदड़नि में अवां आहियो ऐं जेके फाउंडिंग फादर्स उन में न आहियां। अच्छा अच्छा, उन में ऐं एजाज़ तुर्क पोइ लेटरल एंट्री आहियूं। अच्छा, साना कंहिं ठाही आहे ऐं साना छो ठाही हुई? इन जो हक़ीक़त में मूं उते जेका डायरेक्टरी कढी हुई उन में आवाज़ ॾिनो आहे जेको कंहिं प्रिंट न कयो आहे। उन जी जेका इब्तिदा ही उन जो महवर जेको न्यूक्लियस उहो भुट्टे साहिब जी शहादत। अच्छा, 79 जी। उन खां पोइ रिएक्शन में असां जेके कुझु माण्हू हुते हुआसीं 79 में, उन में आफ्ताब काज़ी, जावेद लगारी ऐं डॉक्टर खेड़ो हो पंहिंजो लॉस एंजलिस में, ऐं मनु पंहिंजो हाफ़िज़ ऐं सलीम उर्सानी। इन्हनि हिकिड़ी नंढड़ी तंज़ीम ठाही, सिंधी एसोसिएशन ऑफ अमेरिका। उहा साना न हुई। मनु कंहिंखे था चओ? हा, मनु हाफ़िज़ जेको हुननि जो वालिद हूंदो एजुकेशन में डायरेक्टर, ऐं सलीम उर्सानी जो सौटु थिए। अच्छा, हा, उनखे मनु सॾींदा आहियूं। अदी महताब वारनि जो तमामु वेझो आहे ऐं मनु सभु मनु सॾींदा आहिनि उनखे। इन्हनि हिकिड़ी तंज़ीम ठाही। उन तंज़ीम जो पहिरियों जेको चीफ गेस्ट हो उहा ही बेनज़ीर भुट्टो, लॉस एंजलिस में। कहिड़े साल? इहा आहे 1981 जी ॻाल्हि। 81। उहा तंज़ीम कुझु 2-3 साल हली। कहिड़ो नालो? हाँ साईं, तंज़ीम जो नालो? सिंधी एसोसिएशन। बस या साना? न, सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना पोइ आई आहे 84 में ऐं 85 में। तेसि ताईं हिकिड़ी त हलचल हुई, असां जेके इंडिविजुअल हुआसीं उन्हनि में त कुझु कजे। ॿी हलचल हुई इहा लॉस एंजलिस में। टी हलचल हुई तव्हांजी जेको हफ़ीज़ पीरज़ादो वारनि हिकिड़ो फ्रंट ठाहियो, सिंधी बलोच पश्तून अताला मेंगल वारा। 84 में जेको उन्हनि 84 में जेको कॉन्स्टिट्यूशन ठहियो, उन कॉन्स्टिट्यूशन मां ई नुक़्ता वठी साना जेको आहे सो हाशमाणी साहिबु, जावेद हाशमाणी साहब माना ख़ालिद हाशमाणी साहिबु, ऐं अदी मोहम्मद अली, हुनजो पहिरियों नालो मां तव्हांखे ॿुधायां थो। 5-6 माण्हू हुआ, आफ्ताब काज़ी बि उन्हनि में शामिल हो। पर उन जी जेका रूह रवां हुई, जंहिं घर में जंहिं किचन में साना ठही आहे, उहा हुई अदी मेमण, डॉक्टर असांजे अली नवाज़ मेमण साहिब जी सिस्टर, जेका टोरंटो में हुई। ऐं साना हक़ीक़त में लॉन्च बि टोरंटो मां ई थी। इहे हुआ 84-85 जे। पहिरीं मीटिंग थी आहे 85 में वाशिंगटन DC में। उन खां पोइ ॿी मीटिंग शायदि हुननि कैनेडा में कई आहे 86 में। टी मीटिंग 87 हुई डिट्रॉइट, जंहिंमें आऊं एजाज़ तुर्क गॾिजी वियासीं, ॿिया दोस्त बि हुया। इहा असांजी पहिरीं एंट्री आहे। ऐं उन खां पोइ 88 में जेका मीटिंग थी न्यूयॉर्क में, उन में वरी साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, हफ़ीज़ पीरज़ादो ऐं ख़लीक़ुज़्ज़मान इहे चीफ गेस्ट हुया। बदर शेख हुनखे होस्ट कयो। पर उन जी जेका मख़सूस ॻाल्हि आहे उन मीटिंग जी, उन में जेका अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादे जेका तक़रीर कई, उहा मूं रिप्रोड्यूस करे प्रिंट कराई आहे। उहा क्लासिक तक़रीर आहे ऐं आऊं गुज़ारिश कंदो उहा पढ़ी वञे। उन जी वीडियो आहे? वीडियो कोन्हे, शायदि न हुजे। उन वक़्त में असां वीडियो एतिरो इस्तेमालु कोन कंदासीं। उन जी स्क्रिप्ट उन जी भेण जे डॉक्टर फ़र्क़ शोख जी भेण, उन जी घरवारी उन जी भेण हुई, उन सां गॾु हुई। पोइ मूं उहा लिखी, पोइ मूं रीप्रिंट कई आहे। मूं हिकिड़ो रिसालो कढियो 94 में
सिंध टुडे, उन में मूं सिंध जी तारीख़, सिंध जूं पर्सनैलिटी, सिंध जूं ॿियूं ॻाल्हियूं ऐं भुट्टे ख़ानदान जी तफ़सीली भुट्टोज़ ऑफ लाड़काना मूं सॼी तस्दीक करे उहो प्रिंट कयो ऐं इतफ़ाक़नि अहिड़ो थियो आहे जो उन सिंध टुडे जे कवर ते मूं जेका पिक्चर ॾिनी साई बेनज़ीर जी ऐं उन पिक्चर जे हेठां मूं जेको सिंधी में लफ़्ज़ बैत लिखियो लतीफ़ साईं जो, वाझाईंदे वतन खे जे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सुमरा कज पवारनि पास, इहो मूं शेर हेठो लिखियो नादानिस्ता, उहा मूं पब्लिकेशन कई आहे, उहा महफ़ूज़ आहे, इहा मुंहिंजे तरफ़ां हुई। पर बहरहाल साना 88 में न्यूयॉर्क में थी, पोइ असां डॉक्टर एजाज़ तुर्क ऐं ॿिया दोस्त जो एक्टिवेट थियासीं त पहिरियों कमु डॉक्टर एजाज़ तुर्क ऐं मां घणो हुन में अॻिते हुयुसि, गॾिजी वियो कयोसीं त हिकु सिंधीअ खे नॉर्थ अमेरिका में लोकेट कयोसीं। मज़हर लाखो बि तव्हां सां बानी आहे, उहो अञा पोइ जी एंट्री आहे। अच्छा, हा, पोइ जी एंट्री आहे। मज़हर लाखे साहिबु जेको आहे सो पोइ मूं तव्हांखे ॿुधायां थो। बहरहाल इहा 89 जी ॻाल्हि आहे जो डायरेक्टरी असां छपी कंप्लीट टोटल मूं छपी, पर असां डायरेक्टरी UK जी सिंधियुनि जी बि ठाही डॉक्टरनि जी ऐं सऊदी अरब जे डॉक्टरनि जी बि ठाहीसीं। पोइ वरी UK में वञी मीटिंग कईसीं। बहरहाल डायरेक्टरी आई, उन मीटिंग में 89 में असांजो चीफ गेस्ट हो पलीजो साहिबु, मोहम्मद हुसैन पंवर साहिबु, डॉक्टर अलीमंद अंसारी साहिबु, मीरानी साहिबु एज़ चीफ मिनिस्टर, ऐं लोकली उते असांजो फ़ैरोज़ अहमद हुयो, डॉक्टर फ़ैरोज़ अहमद साहिबु, हाशिमानी हो, ऐं मेमण साहिबु जेको बानी हो साना जो, अली नवाज़ मेमण साहिबु, न साईं, अली नवाज़ साहिबु अञा सीन ते कोन आयल आहे, उनजो नालो मां तव्हांखे ॿुधायां, हलन जो आहे, मूंखे नालो विसरियो। उहो इन्हनि सभिनी मां बानी हो, छाकाणि त हिकिड़ी ट्रांज़िशन थी आहे त इहो जेको बलोच फ्रंट वारो जेको कॉन्स्टिट्यूशन हो उहो किन दोस्तनि डुप्लीकेट पे करणु चाहियो साना खे, त हुन रेज़िस्ट कयो ऐं हुन पंहिंजो कॉन्स्टिट्यूशन ठाहे संगत जो रिसालो खोले ऐं साना लॉन्च कई। हक़ीक़त में वॾो क्रेडिट फादर ऑफ साना जो जेको आहे उहो हाशिमानी सां गॾु उहो दोस्त आहे। बहरहाल पोइ उनजो आउटलुक या सॼी ॻाल्हि पॉलिटिकल न रखी, सोशल रखी? न, पॉलिटिकली, छाकाणि त पेवंद लॻल हो हुन में फ्रंट जो। अच्छा, पोइ फ्रंट जा कहिड़ा माण्हू हुआ जेके उन्हनि में ख़ासि माण्हू जेको हो सो जावेद लगारी, उहो फ्रंट जो त न हो, न हो, उनजो भाउ ख़ालिद लगारी फ्रंट जो माण्हू में वेठो। ठीकु आहे। जावेद लगारी जा ज़ाती तालुकात हुया पीरज़ादे सां ऐं अतावला वारनि सां, ऐं मूंखे ख़बर न आहे ममताज़ सां हुजनि या न हुजनि, इहे ज़ाती तालुकात, इहो हुननि जी हक़ीक़त में हुननि जो पहिरियों ख़्यालु हो त इहा साना न ठहे, इहो फ्रंट जो बि हिकिड़ो ब्रांच थियणु घुरिजे अमेरिका में। पर पोइ हुननि दोस्तनि ख़ालिद हाशिमानी वारनि ॿियनि दोस्तनि साना शुरू करे छॾी। बहरहाल 89 में जेका असां मीटिंग कई उन में 29 लाइफ मेंबर फंड रेज़िंग बि थी, पर उन में जेका ख़ासि ॻाल्हि आहे त आबदा परवीन सां, छाकाणि मुंहिंजो तालुको हो त अदीअ खे मूं जॾहिं फ़ोन कई अचो त चई त बिल्कुलु ईंदसि। पोइ मूं 18 कंसर्ट हुनजा उते कराया, उन्हनि जे ख़र्च मां 18 मौसीक़ी जा प्रोग्राम मुख़्तलिफ़ शहरनि में। अच्छा, उहे कराया 1999 में। पोइ अदी खे अमेरिका में इंट्रोड्यूस कयोसीं, पोइ अदी आई असांजे घर रही, पोइ साना में परफॉर्म कई। साना में 89 में आबदा परवीन परफॉर्म करे, हेॾा चीफ गेस्ट, हेतिरी अटेंडेंस, डायरेक्टरियूं, फंड रेज़िंग, लाइफ मेंबर, इहो सॼो फिनामिना ॾिसी जेके दोस्त जेके बानीकार हुया साना जा, उन्हनि मां डॉक्टर फ़ैरोज़ अहमद, उन्हनि जी रिएक्शन इहो त वाशिंगटन वञी पहिरियों ख़त लिखियऊं त साना इज़ हाईजेक्ड, साना यरगमाल थी वई। छाकाणि त हुननि इहो साना में जेके असीं दोस्त आयासीं, एजाज़ तुर्क असीं जेको असीं, इहे एपॉलिटिकल हुआसीं। असां हुनजी सोशल साइड खे ऐं फिलैंथ्रोपिक साइड खे तमामु मथे खणी आयासीं। मेंबरशिप क्रिएट कई, अॻे हुआ मेंबर 30, त मेंबरशिप जो हीअं एक्सप्लोड थी ऐं हीअ प्रोग्राम थी विया, ऐं नवां माण्हू अची विया, त हुननि चयो त हीअ साना त असांजे हथनि मां निकिरी वई। पोइ उन खां पोइ मूं साना जूं
मां भाई तो ईअं चइजे त ऐं उन में तमामु सरगर्मी सां 7 एन्युअल कन्वेंशन कयूं ऐं उन सां गॾोगॾु असां बुनियादु विधो सिंधी मेडिकल एसोसिएशन ऑफ अमेरिका समना उहा बि ठाही उन जी डायरेक्टरी में 450 सिंधी डॉक्टर लोकेट कयासीं उन जूं सब्जेक्ट वाइज़ डायरेक्टिव ठाहियूंसीं उन्हनि सां कम्युनिकेट कयोसीं उहा आया उन जूं 7 मीटिंगूं ईअं थींदो त अप्रैल में समना जी मीटिंग थींदी जुलाई में साना जी मीटिंग थींदी ऐं ॿई इक्वल अटेंड हूंदियूं पोइ उन्हनि मां 91 में जेका हिकिड़ी मीटिंग असां कई रिट्स कार्ल्टन होटल नई खुली सेंट लुइस में ब्रांड न्यू रिट्स कार्ल्टन उन में असां मुफ़्त में मानियूं ड्रग कंपनियुनि खां वठी मुफ़्त में मानियूं रिसेप्शन्स ब्रेकफास्टूं मुफ़्त में ऐं हितां दोस्त आणायासीं यूसुफ लगारी GN मुगल ऐं फ़कीर मोहम्मद लाशाही साहब इहे असांजा चीफ गेस्ट हुआ उहा मीटिंग कईसीं पर हाली आहे उन में असांजी चाहत इहा हुई त हर शइ इन में शामिलु हुजे पाटपूरी हुजे पॉलिटिक्स बि पंहिंजी जाइ ते हुजे सोशल साइड बि हुजे फिलेंथेरेपी साइड बि हुजे कम्यूनिटी हुजे असांजो जेको ख़ासि ज़ोर इहो त साना हिकिड़ी कम्यूनिटी ऑर्गेनाइज़ेशन थी उन में कम्यूनल फीलिंग हुजे त असीं हिकिड़ी कम्यूनिटी आहियूं गॾु आहियूं असां गॾिजी कमु कयूं ऐं सभु गॾु हुजनि डॉक्टर साहब हीअ जेका कम्यूनिटी जी फीलिंग वारी ॻाल्हि आहे त हिकिड़े हिसाब सां त साना ते इहो इल्ज़ाम बि लॻो त हीअ 5 माण्हुनि साना खे अॻियां कम्यूनिटी बेस्ड इन करे ठाहियो आहे ऐं नॉन पॉलिटिकल इन करे ठाहियो अथऊं छो त उहे पंहिंजे ॿारनि बच्चनि जूं शादियूं करणु था चाहिनि त जीअं सिंधी माण्हू पाण में मिलनि ऐं हिक ॿिए सां रिश्तेदारियूं कनि फ़र्ज़ु कयो इहो इल्ज़ाम ई सही ॻाल्हि त सुठी आहे फ़र्ज़ु कयो इहो इल्ज़ाम ई सही त इन पासे का अॻु भराई थी उतां जी लोकल जेके बि अमरीकी सिंधी आहिनि उन्हनि पाण में शादियूं मुरादियूं कयूं पहिरियों त तव्हांजी जेका इहा ऑब्ज़र्वेशन आहे त इहो कम्यूनिटी जो सम्झो त हिकिड़ो मथाछिरो असरु घणो पइजी वियो आहे त मुंहिंजो अर्ज़ु आहे त इहो छो न न उनखे त मां चवां ई नथो न माण्हुनि त इल्ज़ाम जी सूरत में रखियो पर मां त चवां त जे कम्यूनिटी आहे त उन कम्यूनिटी जी उहा पाण में इंटरमिंगलिंग रिश्ता थिया आहिनि या न अदी आगा ज़फ़र जी घरवारीअ अनवर भुट्टे जी भेण वॾो रोल अदा कयो आहे ऐं ॿियनि अदियुनि बि अदा कयो आहे बिल्कुलु इहे शादियूं थियूं आहिनि बिल्कुलु ॻंढापा थिया आहिनि उन लेवल जा न थी सघिया जो वरी पॉलिटिकल हिकिड़ो फेज़ अची वियो साना जो उहो फेज़ ईअं आयो त 89 खां वठी 95 ताईं 7 साल जो असां रहियासीं त उन में असांजी ज़ाती तरह मुंहिंजी जेका गुज़ारिश हुई त सभिनी खे गॾु करे हलो सभिनी सां कमु कयो कॉम्परसन सां बि कमु कयो पीपल्स पार्टी सां बि कमु कयो ॿियनि सां बि कमु कयो सोशल साइड सां बि कयो डॉक्टर सुलेमान शेख असांजो रेगुलर विज़िटर हूंदो चीफ गेस्ट हूंदो उनखे इलाही दफ़ा असांजी साना में शामिलु थियो आहे उन जूं तक़रीरूं बाक़ाइदे आहिनि त उहा साइड स्कूलनि जी साइड इहा असां बि शामिलु कई पर पोइ उन वक़्त जो लाड़ो दोस्तनि हिकिड़ो त इहो हो त पहिरियों त पीपल्स पार्टी इज़ नो उहा न हुजे ठीकु आहे तव्हांजी मर्ज़ी आहे हालांकि उन साइड खे पीपल्स पार्टी खे 1995 में डॉक्टर अलावदा भट्टीअ जी मदद सां कांग्रेस जे 451 मेंबरनि फ़ैसिलो करे काकस ठाहियो जेको उन सिंध ते ह्यूमन राइट्स जी कांग्रेशनल हियरिंग थी आहे उन में 3 माण्हू आणाया विया उन मां मोहम्मद इसाक़ तुंहिंजो हिकिड़ो हुयो ऐं 2 ॿिया दोस्त हुआ हिकिड़ो को जज बि हो एॾो वॾो वाक़ियो थियो जंहिंजे जवाब में बेनज़ीर भुट्टो साहिबु रीइंस्टेट थी आहे असां पे सम्झो त इहो कमु बि असांखे करणु घुरिजे इहो बि असांजूं आहिनि गरा या गंजा पर जेकॾहिं गरा ऐं गंजा आहिनि त उन्हनि खे बि असां सुधारियूं बजाए इन जे जो कोई ग़ैर ज़रूरी माण्हू अची वञनि ऐं उहे कब्ज़ो करे वञनि त मुंहिंजी थीसिस इहा हुई त इहा अबंडन न कयो ओन कयो उनखे इम्प्रूव कयो छाकाणि त डिसोन कंदो त इम्प्रूव न थींदी बहरहाल उहो बेसो थियो बहरहाल दोस्तनि जो वरी लाड़ो थियो कॉम्परसन ॾे 95 खां वठी 2012 ताईं इहो कॉम्परसन जो राज हो साना ते ऐं उन विच में 3 दफ़ा कादर मक्सी चीफ गेस्ट हो ख़ासि माण्हू कहिड़ा साईं 3 दफ़ा कादर मक्सी साहिबु चीफ गेस्ट हो
ऐं ॿिया बि जेके आहिनि से नाला खणी सघजनि था पर बहरहाल न उहे डॉक्टर कादर जो नालो खयों अथव, ॿियनि जा बि खणो न, ॿियनि त ॿियनि सां नाइंसाफ़ी थींदी। साईं GSN जा सभु दोस्त 2012 में क़ौम परस्तनि जी गैलेक्सी हुई न्यूयॉर्क में, तव्हां A खां वठी Z ताईं नाला वठो सभु हुआ हुते। बल्कि उन वक़्त में सभिनी दोस्तनि जी इहा उमेद हुई त क़ौम परस्त पीपल्स पार्टी जो मुबदिल थी सघनि था ऐं उन्हनि खे हेल्प कयो ऐं असां बि हेल्प करण जी कोशिशि कई। असां अयाज़ लतीफ़ पली जी वर्क कई, ऐं ख़ुदि वर्क कई, मूं फ़ोनूं कयूं त हिकिड़ो दोस्त असांजो अचे असेंबली में भली सिंध ते उहो त हाणे न साईं 2013 में। हा उन जी ॻाल्हि थो मां हाणे मुंहिंजी वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधो, अवां चओ था त साना में मुख़्तलिफ़ फेज़िस, मुख़्तलिफ़ रवैया, मुख़्तलिफ़ लाड़ा उहे पैदा थिया आहिनि ऐं कॾहिं कहिड़ी शइ हावी थी आहे, कॾहिं कहिड़ी शइ हावी थी आहे। हाणे तव्हां 17 साल ॿुधायो था 1995 खां वठी 2012 ताईं, 17 साल। इहो हिकिड़ो क़ौम परस्त वहकिरो आहे साना में, जंहिंमें साना जो मेन जेको फ़ैसिला कंदड़ या पॉलिसी साज़ सेक्शन आहे, उन घणो करे साना जे फंक्शननि में क़ौम परस्त लीडरनि खे अकोमोडेट कयो आहे, घणो करे। ठीकु आहे, पको वॾियुनि उमीदुनि सां ठीकु ऐं नेकनियती सां। नेकनियती साना वटि त नेकनियती त भाई ठीकु आहे, हिननि खे ॾिसो भले। पर इहो लाड़ो नाकाम थियो, जंहिंजो ख़्यालु हो त पीपल्स पार्टी खे पंहिंजो कजे, उहो नाकाम थियो। ठीकु, हाणे 2012 में 12 ताईं जेके 17 साल आहिनि, अवां कॾहिं उनजो छेद कयो आहे त उन क़ौम परस्त वेव जेका आई साना में, उनजो साना ते असरु कहिड़ो कहिड़ो पियो, पॉज़िटिव नेगेटिव? असरु साना ते न थियो आहे, छाकाणि त दोस्त संभाले विया आहिनि साना खे वरी, छाकाणि त 2012 खां पोइ जेको बि साना जा वरी 9 साल गुज़रिया आहिनि, उहे तमामु प्रोडक्टिव रहिया आहिनि, सुठा रहिया आहिनि। न हाणे इहो फेज़ कहिड़ो छॾियऊं? इहो रिपेरेटिव ऐं प्रोग्रेसिव, रोशन ख़्याल। उन में मुंहिंजी कंहिं हद ताईं डॉक्टर एजाज़ तुर्क सां दूरी बि रही आहे, अपोज़िट कैंप में बि रहिया आहियूं, गॾु घणो कमु कयो आहे। उन जी रूह रवानी डॉक्टर वलीद शेख साहब जी वॾी कंट्रीब्यूशन आहे, अज़ीज़ नारेजी जी वॾी कंट्रीब्यूशन आहे। इन्हनि माण्हुनि शेख खे संभालियो आहे ऐं हींअर सुठे हिकिड़े लाड़े ते आहे, उन में इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे, इलाही इम्प्रूवमेंट थी सघे थी हिन सॼे मामले में। हीअ ॻाल्हि वरी तव्हां खां पोइ थो पुछां, इन सॼे मामले में ही जेके रूह रमा हुआ, जावेद लगारी साहब वारा, ख़ालिद हाशमाणी वारा या अली नवाज़ मेमण वारा, उन्हनि जो हाणे रोल छा आहे? ख़ैर हाणे पॉज़िटिव रोल आहे, पर विच में उहे बि सम्झो खणी त हथ कढी विया। पर जावेद लगारी साहब लाइ त चई बि सघिजे थो त हुनखे हिकिड़ी ज़िमेदारी मिली वाइस चांसलर थियण जी, या रेक्टर थियो ज़ेबिस्ट में, त इन जे करे हेॾे अचिणो पियुसि त उतां वारो कमु न पिए करे सघियो, इहो त चई सघूं था। न ईअं कोन्हे उहो कमु बिल्कुलु करे सघियो पिए। बहरहाल इहा हिकिड़ी वॾी जुदा कहाणी आहे जावेद लगारी साहब जी ज़ेबिस्ट में अचणु। बेनज़ीर साहब हुनखे स्पॉन्सर कयो आहे, सुञाणंदे बि, ऐं जावेद लगारी वॾो कमु कयो आहे हिते। पर जावेद लगारी सां गॾोगॾु बेनज़ीर साहिबा जी जेका हुन ते पुठभराई जेका आहे, उहो वधीक हावी आहे। न सरपरस्ती त ज़ाहिर आहे उन ई कई आहे न। हा, बहरहाल उहा पंहिंजी कहाणी पंहिंजी आहे। हलो उनखे छॾियो, हाणे वरी हुन ते अचो त हीअ जेके रोशन ख़्याल माण्हू अलिफ़ बे ते से जिन जा तव्हां नाला खयां, जनाब अज़ीज़ नारेजी साहब जो, डॉक्टर वलीद शेख जो, डॉक्टर एजाज़ तुर्क, तव्हां मुख़्तलिफ़ हिक ॿिए सां घटि वधायूं बि थियूं, पर तव्हां वरी गॾिजी कमु कयो। इन में डॉक्टर मज़हर लाखो बि आहे। उन जो रोल हक़ीक़त में असां वटि ऐं बेलविल मां जिथे आऊं आहियां उते ई शुरू कयो, ऐं हुनखे इंट्रोड्यूस खणी सम्झो त कयो, पोइ गॾिजी रहियासीं उते। पर हुनजो बैकग्राउंड हो सियासी। अच्छा, छाकाणि त हिते स्टूडेंट यूनियन LMC में प्रेज़ेंट थी रहियो आहे। ठीकु आहे। त हू
उहो मॉडल खणी उते बि उहो ई मॉडल पे चयईं त उहो मॉडल त असां जेको उन जा त माण्हू ई कोन हुआसीं त ज़ाहिर आहे त उन में असांजा इख़्तिलाफ़ात थिया। हाणे जेको रोशन ख़्याल फेज़ आहे इन जा मुख़ालिफ़ केरु आहिनि साना में अंदरि या अमेरिका में साना जा मुख़ालिफ़ केरु आहिनि? मुख़ालिफ़त हक़ीक़त में कान्हे, छो त मां अर्ज़ु कयां तव्हांखे त सुधारे जे लाइ तव्हांखे क्रिटिसिज़म खपे। न पर तव्हां सम्झो था दे आर हेल्दी क्रिटिक्स, उन्हनि खे तव्हां सिहतमंद नक़ाद जो नालो ॾेई सघो था? बिल्कुलु ॾेई सघूं था। उहे आहिनि? अच्छा, हा, मां इहो साबिती सां तव्हांखे प्रूव करे सघां थो त उन्हनि जी जेकॾहिं नक़ादी न हुजे हा त साना में इलाही इम्प्रूवमेंट जूं शयूं थियनि ई कोन। इहे ॻाल्हियूं डॉक्टर एजाज़ तुर्क सां मुंहिंजूं हफ़्ते में हिकु ॿ दफ़ो गुफ़्तगू असांजी थींदियूं रहंदियूं आहिनि। इहा सची ॻाल्हि आहे। ऐं ॿार खे बि माउ तेसिताईं खीरु न ॾी जेसिताईं ॿारु रोअंदो कोन। ठीकु आहे। त इहो जेको तनक़ीदी जेको हुयो उन में ज़ाहिर आहे त हाणे असां उनखे सिंधी स्टाइल करे हैंडल कयो सही, पर उन खे उहो बि हाणे जेको आहे सो पंहिंजी जाइ ते अची माठीनो थी पंहिंजी जाइ सही जाइ ते बीठो आहे। इन सिलसिले में आख़िरी सुवाल थो पुछां, जेकॾहिं इहा हेल्दी क्रिटिसिज़म हुई, जेकॾहिं इहा हेल्दी क्रिटिसिज़म हुई त पोइ इहो अमरीकी अदालतुनि ताईं मामिलो वञणु मुनासिबु ॻाल्हि हुई? न, मुनासिबु कोन हो। ऐं उनजो मां सख़्तु क्रिटिक हुउसि ऐं उनजो इलाज बि मूं दोस्तनि खे ॿुधायो ऐं उनजे वञण जो सबबु बि मूं दोस्तनि खे ॿुधायो। उनजो सिंगल सबबु जेको डाइवर्जन थियो आहे उहो इहो आहे त 2014 में जेका साना जी शिकागो में मीटिंग थी उन में जॾहिं जनरल बॉडी थी त जनरल बॉडी रूल्स पास कंदी आहे त उन्हनि में हिकिड़ो सुवालु पुछियो वियो, क्रिटिसिज़म पे कयो। उन्हनि सुवालु पुछियो त बाबा मेंबरशिप केतिरी आहे? त ट्रेजरर साहिब खे ख़बर ई कान्हे त मुंहिंजी मेंबरशिप केतिरी, पर जेकॾहिं तव्हांखे मेंबरशिप जी ख़बर कान्हे, ॻणप जी ख़बर कान्हे त जनरल बॉडी कीअं थींदी? इतां इहा ॻाल्हि शुरू थी आहे। त उन दोस्त जी जेको ट्रेजरर साहिबु हो, हालांकि अकाउंटेंट आहे बाय प्रोफेशन, उहो न विचूरी कान रखी त ॻाल्हि त तंज़ीम त हली पई, पर तंज़ीम हलाइण जा जेके नुक़्ता आहिनि उहे पंहिंजी जाइ ते हुआ ई कोन के। टैक्स रिटर्न कोन फाइल थिया हुआ, उन्हनि जी निशानदेही कई वई, उहे इम्प्रूव थिया आहिनि। इहो सुठियूं शयूं थियूं आहिनि। त क्रिटिसिज़म त इहो जेको वञणु हो उहो तमामु निहायत रुकिजी सघियो पिए। ऐं मूं दोस्तनि खे तमामु ज़ोर शोर सां चयो त हू जंहिं बुनियाद ते उन मेंबरशिप जे नंबर्स ते इलेक्शन करणु चाहिनि था त इहा थियणु ॾियो ऐं थियणु घुरिजे, ऐं जेकॾहिं थिए हा तेसि ताईं न पहुचे हा। पर उहा ॻाल्हि हुननि दोस्तनि हाणे साना खे 36 साल थिया आहिनि, अवां छा था सम्झो त साना जा उते हुजणु, उते जी तंज़ीम साना उन जा पाकिस्तान में ख़ासि करे असांजे सूबे सिंध में के तामीरी के पॉज़िटिव असर तव्हां ॿुधाए सघो था त ही पिया आहिनि? ज़बरदस्त। पहिरीं ॻाल्हि त साना हींअर ए पॉलिटिकल थी आहे, ऐं ॿी ॻाल्हि त इहो जेको साना जो रुख़ हींअर आहे तालीमी ऐं IT में, ऐं असांजो जेको विलेज खे ओन करण जो प्रोग्राम आहे डेवलपमेंट वारो, इहो डॉक्टर एजाज़ तुर्क वलीद साहिबु असीं इहे गॾिजी डिस्कस कंदा रहंदा आहियूं हफ़्ते में हिकु ॿ दफ़ो या इलाही दफ़ो महीने में। इहो रुझान जेको आहे जो असां पंहिंजे ॻोठनि खे ओन कयूं, टेक्नोलॉजी आणियूं, नॉलेज ऐं तालीम ते असीं रुझान ॾियूं ऐं सोसाइटी जे इश्यूज़ खे हेल्दी नमूने सां ऐं ग्लोबल हालात जे तनाज़ुर में असीं उन्हनि खे इम्प्रूव करण जी कोशिशि कयूं। तमामु वॾी सम्झो त हेल्दी कॉम्बिनेशन आहे।